बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, नवाब शाह 60 मील जी लोकेशन ते हिन वीडियो जो मूंखे तमामु घणो इंतज़ारु हुयो ऐं अॼु असां पंहिंजी हिन ॿनी ते आहियूं जिते असां नओं हिकिड़ो जीनोटाइप लॻायो आहे। ॾाढो ज़बरदस्त उन जीनोटाइप जे बारे में असां तव्हांखे उन जूं ख़ासियतूं ॿुधायूं आहिनि। सुबुह जो इंशाअल्लाह ताला हिन खे पाणी जो वारो ॾींदासीं। पहिरियों पाणी जेको लाॻाणे जो आहे, हिन खे 19-20 ॾींहं थी विया आहिनि। सुबुह जो असांजो पाणी जो वारो आहे, ॿनी बि पाणी घुरे थी, फसल बि पाणी घुरे थो। हाणे ईअं आहे त असां हिन खे जेको आहे सुकी में 1-2 हर ढगनि जो ॾिनो हुयो ऐं ॿिज बि असांजो ढगनि ते गॾायो हुयो। अॼु हिन खे असां छा था ॾियूं तव्हांखे ॿुधाईंदासीं। अलाह ऐं अलाह जो हबीब कंदो असां मौसमियात जी तब्दीली खां बची वेंदासीं। असां जेको आहे सर्दी जो ड्यूरेशन जेको असांजे किराब जी रिक्वायरमेंट आहे, जेको असांजे फ़सुल जी रिक्वायरमेंट आहे, उन जे हिसाब सां असांखे मिलंदो त इंशाअल्लाह ताला असां भरपूर पैदावार खणंदासीं। महिनत करणु असांजो कमु आहे ऐं रिज़िक ॾियणु, रोज़ी ॾियणु रब साईं जे करम आहे त उहो ॾिए पियो, इंसानु खाए पियो। हाणे असां तव्हांखे ॿुधाईंदासीं छा ॾींदासीं। त हीअ असां वटि आहे ह्यूमिक एसिड आहे। हिन ह्यूमिक एसिड में 7% जेको आहे असांजो जेको आहे किलोज़ अचो 7% असांजो हिन में पोटाश आहे। हीअ असांजो आहे ज़िंक आहे 7%। हीअ 4 kg जो बैग आहे। हीअ 2 बैग असां ॾियूं था हिन वारे, मतिलबु टोटल 8 kg ॾियूं था 7%। हिन में आयरन ऐं कापर बि आहे। हीअ असांजो कैल्शियम अमोनियम नाइट्रेट आहे। इहा हिकिड़ी 50 kg जी बैग ॾियूं था। उन खां अलावा हीअ असांजो आहे यूरिया। इहा यूरिया असां जेको आहे 10 खां 12 kg ॾियूं पिया था। उन खां अलावा हीअ असांजो पोटाश आहे 30%। इहो इंशाअल्लाह ताला असां जेको आहे अप्लाई कंदासीं पंहिंजे फ़सुल ते। फ़सुल जी जर्मिनेशन जेको आहे तमामु बहितरीनु थी आहे, उहा बि तव्हांखे चेक करायूं था। वधीक अलाह पाक आसानी कंदो इंशाअल्लाह ताला। असांजी कोशिशि आहे त बहितरीनु इनपुट्स ॾियूं, उन में असां बहितरीनु जेको आहे पंहिंजो फ़ाइदो हासिलु कयूं। जहिड़े भरम सां असां हिन वैराइटी खे लॻायो आहे, जहिड़े भरम सां असांजे हारियनि या असांजे जेको आहे भाइरनि मां पाण जेका महिनत कई आहे, ॾिसूं था त उहो अलाह साईं इंशाअल्लाह असांखे बहितरीनु पैदावार ॾींदो। आबादगार दोस्तो, असां कोशिशि कयूं पिया त पंहिंजे इलाइक़े में जेके शयूं असांखे माना सुठियूं लॻनि थियूं या जेके शयूं असांखे अलाह साईं ॼाण ॾिनी आहे, पंहिंजे इलाइक़े वारनि खे ॾियूं। लास्ट टाइम छा थियो कि हीअ सीज़न कणिक जी 2025-26 जे लाइ आबादगारनि असांखां ॿिज घुरियो, पर एतिरो ॿिज घुरियो जो असां उन्हनि खे पूरो न करे सघियासीं। हिकु त उन्हनि बि लेट घुरियो ऐं ॿियो वरी असां जेको आहे टंडोजाम में अवेलेबल हुआसीं, असांजो सीड जो सिस्टम उतां हुयो, सो क्वालिटी शइ न ॾेई सघियासीं। हिन वारे असांजो जेको सिस्टम आहे इंशाअल्लाह ताला सभु तव्हां दुआ कजो त असां पंहिंजे सिस्टम में कामयाबु थियूं। असां पंहिंजे आबादगारनि खे ई सहूलियत ॾेई वठूं। हीअ तव्हांखे हाणे फ़सुल जी मां इंशाअल्लाह कंडीशन ॾेखारियां थो। ओवरऑल जर्मिनेशन तव्हां ॾिसो बहितरीनु थी आहे। बहितरीनु हिन खे जेको आहे 65 kg असां सीड रेट ॾिनो आहे। हीअ तव्हांजे साम्हूं आहे। हिन खे पहिरियों पाणी ॾियूं था। आबादगार सो हीअ जेके वण आहिनि न, इन्हनि वणनि जो एहतियात कंदा कयो। इन्हनि वणनि खे जेको आहे इन्हनि जी छांग कंदा कयो। हीअ जेका छांव आहे शाम जे टाइम ते या सुबुह जे टाइम ते, हीअ साम्हूं वारो पासो ओभर जो आहे, हीअ पासो असांजो जेको आहे ॾखिण जो आहे। हाणे शाम जो बि ॾिसो केतिरी छांव अचे थी असांजे फ़सुल ते, ऐं हीअ जेको आहे कमंदा या छांवरे वारा पसंदि, इन्हनि जी छांग कंदा कयो। इहे असांजे फ़सुल खे तमामु घणो मुतासिर कंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे सुबुह शाम जे टाइम ते इहे सभु शयूं यूरिया, ह्यूमिक एसिड, ज़िंक ऐं अमोनियम नाइट्रेट ॾींदासीं। त इन्हनि शयुनि जो इंशाअल्लाह ताला ॾिसूं छा थो रिज़ल्ट अचे, कीअं थो अचे। वधीक रब साईं बहितर कंदो। वरी जेको असां नेक्स्ट असांजो विज़िट हूंदो, सुभाणे असां तव्हां वटि IV3 जी बि हिकिड़ी वीडियो रखंदासीं नवाब शाह 60 मील जे इलाइक़े में। नेक्स्ट असांजो विज़िट हूंदो, हिन ॿनी जे असां तव्हांखे ॾेखारींदासीं हींअर जेको आहे पहिरें पाणी ते जेके इनपुट्स असां ॾियूं था त उन्हनि जा रिज़ल्ट्स कीअं था अचनि। हाणे हिननि जा टिलर्स स्टार्ट थींदा ऐं टिलरिंग जेका आहे पोज़ीशन ते असां जेको आहे भरपूर ॾियूं था जेके इनपुट्स। अच्छा आबादगार दोस्तो, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हिन में असां ऑलरेडी ह्यूमिक एसिड इस्तेमालु करायो आहे। उन खां अलावा हिन में असां पोटाश इस्तेमालु करायो आहे। इहे शयूं असां हिन में NP सां गॾु 1 बोरी NP सां गॾु उहे इस्तेमालु कयूं आहिनि। हिन में वथाण जो भाण बि आहे ऐं ढगनि जो हर बि आहे। महिनत भरपूर आहे। वधीक रब साईं रोज़ी ॾींदो। तव्हां सभु बि असांजे लाइ दुआ कजो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।